शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मिनता लाइ ऑफिसनि जी तालाबंदी करे रैली कढी एडमिन ब्लॉक अॻियां धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त लीव इनकेशमेंट ॾिनी वञे ऐं मॉडल स्कूल जी वधायल फीस न कटी वञे। अॻवाणनि चयो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पंहिंजे वादनि ते फौरी तौर ते अमल करे ऐं असांजा जाइज़ मुतालबा हल करे। हुननि इहो बि चयो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मसइला हल करण बजाए टाल मटोल करे रही आहे। लीव इनकेशमेंट ते असां सां वाइदा कया विया, 10 मुहर्रम खां वठी चहलम ताईं असां तव्हांखे लीव इनकेशमेंट ॾींदासीं, पर बदकिस्मती सां अॼु ताईं रहियल 55% लीव इनकेशमेंट असांखे नथी ॾिनी वञे ऐं बल्कि मां अॼु वाज़े कयां त इंतिज़ामिया तरफ़ां असां इहो सम्झूं था उन्हनि जे लिंक ॻाल्हाइण मां, हुन जे तौर तरीक़े मां त हू असांखे ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि। हुननि मुताबिक़ त जल्द खां जल्द उन जा मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk। सोभोदरो तालके में भी माकड़ तबाही मचाए छड़ी। वफाकी ऐं सूबाई हुकूमत जी नाली सबब पके ऐं कचे वारे इलाके में वॾी तादाद में माकड़ जा कटक लही पिया। हज़ारे एकड़नि ते बीठल कणक जे फसल, माल जे गाह समेत ॿिनि फसलनि खे नुक़सान पहुचण सबब आबादकारनि खे किरोड़नि जो नुक़सान थी रहियो आहे। किरोड़नि जा फसल तबाह थियण खां पोइ आबादकारनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। आबादकारनि मुतालबो कयो आहे त माकड़ ख़िलाफ़ जंगी बुनियादनि ते क़दम खणी ज़राअत खे तबाह थियण खां बचायो वञे।